जय। सतगुरु टेऊंराम महाराज की जय। सतगुरु सर्वानंद महाराज की जय। सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराज की जय। प्रेम प्रकाश मंडल की जय। सर्व प्रेमियों की जय। माघ महीने की जय। आज के आनंद की जय। झूलेलाल भगवान की जय। जय चवण वारन की जय। असांजे साईं जी साईं वी लव यू। I love you too. Thank you, साईं। Thank you. I love you 2, 3. I love you 2, 3, साईं। I love you 4. I love you 5. Shanti, Baba Shanti. विजय वेठो अथव बाबा। I love you unlimited. चओ सतनाम साईं। वरी बि चओ जय श्री। जय श्री कृष्ण। ही प्रातः काल जी घड़ीअ में तव्हां सां जागी करके सत्संग जे अंदरि पहुचूं था। इहा घड़ी असांजी सफली आहे ऐं इन घड़ीअ जो महत्व ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं असां तव्हांखे अहिड़ी का औखी घड़ी न अचे। जीअं रणपट हूंदो आहे ऐं गर्मीअ जा ॾींहं हुजनि, पाणीअ जो ढुक न हूंदो आहे, पाणी जे हिकु ढुक जे लाइ प्यासो हूंदो आहे। जी हिते पाणीअ जो क़दुरु तॾहिं पवंदो आहे। बीमारी हूंदी आहे, डॉक्टर जो दवा जो तॾहिं असरु थींदो आहे। कमु जॾहिं पवंदो आहे त उन जो मालूम थींदो आहे महत्व केॾो आहे। चओ सतनाम। तहिड़ी त दुख जी घड़ीअ में असां तव्हांखे राम जो नालो वॾो मददगार थींदो आहे। सर्व रोग का औषध नाम। नाम जेको आहे सभिनी रोगनि जी हिकु ई दवा आहे। अचो मिली करके असां तव्हां गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय राधा रमण हरि गोविंद जय जय गोविंद जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल राधा रमण हरि गोविंद जय जय राधा। बोल गोविंद भगवान भगवान की जय। ॾिसो मुख तव्हांजो पवित्र नाम जपण सां ऐं ॿ पेर भरे आयो त पेर बि तव्हांजा पवित्र थिया ऐं ताड़ियूं अची वॼायव त तव्हांजा हथ बि पवित्र थिया। सेवा कबी आहे, कंहिंजे कमु अचनि हथ, परोपकार वास्ते पेर वधनि या नेण दर्शन कंदे सतगुरनि जा, माता पिता जा, देवी देवता जा, जंहिंमें जंहिंजो प्यारु आहे उन दर्शन कंदे ड्रापंदियूं न आहिनि अखियूं। जेको वणंदो आहे अंदरि करके तो असां तव्हांजा सभु अंग उज़वा पवित्र थियनि था हिन कथा जे द्वारा, सत्संग जे द्वारा। मन जे लाइ बि खुराक मिली थी वञे पई, दिलि जे लाइ बि, दिमाग़ जे लाइ बि, हर प्रकार सां आनंद ई आनंद थींदो आहे। पोइ जेका बि घड़ी अधु मिले उन खे सजायो करणु असांजो फ़र्ज़ु आहे। ईअं त जेको बि कमु करियो उन में भॻवान वास्ते कयूं था त उहा तव्हांजी भक्ति लिखबी। कहिड़ो बि कार्य कयो चओ सतनाम। सतनाम साखी। परिवार वास्ते कमाईंदो, पेट वास्ते कमाईंदो, पर चओ परमात्मा वास्ते था कमायूं त पोइ तव्हांजी उहा भक्ति लिखबी। जिते बि रहंदासीं उहा असांखे सम्झो दरबार मालूम थींदी। जेको बि कमु कंदासीं सम्झो भॻवान जी सेवा करे रहिया आहियूं।
ऐं जेको बि असां तव्हां कंहिंखे कुझु ॾियूं था भॻवान जे ॾिनल मां ई कंहिं भॻवान जे प्यारे खे ॾियूं था। इहो अभिमान न जाॻे की मां कुझु ॾियां थो। चओ सतनाम। पोइ तव्हांजी ॾिसो भक्ति सची भक्ति उहा आहे। बाक़ी उहा भक्ति 15 मिंट वेहंदव 10 मिंट वेहंदव वधि में वधि अधु कलाकु ॿियो छा। ऐं हीअ जेका हमेशह जे लाइ हर वक़्तु तव्हांजी निरंतर भक्ति बणी रहे उन लाइ परमात्मा जे अॻियां असां तव्हां हिन रीति तार जोड़ींदासीं। अचो भॼन जी अंदरि गुरू महाजन चवनि था मन कथा सुनिज कर तार जी मन कथा सुनिज कर तार छॾे वाई बि वहिंवार जी छॾे वाई बि वहिंवार जी मन कथा सुनिज तार जी मन सभई चओ सुनिज कर तार जी वाई बि वहिंवार जी छॾे वाई बि वहिंवार जी मन कथा सुनिज मन कथा सुनिजे कथा हरिय जी पावन आहे कथा हरिय जी पावन आहे मन जा संसार भरम निवाए मन जा संसार भरम मिटाए ओ कुल पाप करे पर हार जी कुल पाप करे पर हार जी छॾे वाई बि वहिंवार जी छॾे वारी भी वहिंवार जी मन कथा सुनिज कर तार जी मन कथा सुनिज कर तार जी छॾे वाई बि वहिंवार जी छॾे वाणी वाणी भी वहिंवार जी मन कथा सुनिज मन कथा सुनिजे चओ सतनाम। सतनाम साखी पंहिंजे मन खे पाण सम्झायूं बाबा तूं उन हरिअ जी परमात्मा जी कथा ॿुध संसार जी वाई छॾे ॾे वीचार या वार्ता ॿी ॻाल्हि संसार जी काई बि न कर जेका तोखे अंग संग सहाई थिए कमु अचे अहिड़ी उहे हे मन तूं उन परमात्मा जी कथा ॿुध चओ सतनाम सां नाम साखी छो जो ईअं त कोई मिलंदो आहे कोई कहिड़ी ॻाल्हि कढी वेहंदो आहे कोई कहिड़ी ॻाल्हि पुछंदो आहे पर हरिअ जी कथा परमात्मा सां मेलाप कराइण वारी आहे इन करके ॿियूं ॻाल्हियूं हिकु पासीरो करे हर तव्हांजे जूणीअ में वरी ॿियूं ॻाल्हियूं मिली सघंदियूं आहिनि पर राम जी कथा परमात्मा जी चर्चा आत्मा जे बारे में ॿिए कंहिं जूणीअ में अधिकार कोन को आहे इन करके हिन जूणीअ जे अंदरि ई हे वियो मौक़ो आहे गोबिंद मिलन की यह तेरी वरी आहे हीअ वक़्तु इहो ई आहे चओ सतनाम। त हुन में छा थींदो आहे हरिअ जी कथा पवित्र कंदड़ आहे ऐं संसार भरम वहम सभु दूरि करे छॾींदी आहे पापनि खे बि ख़तमु करे छॾींदी आहे काई बि पाप ज़री बि न रहंदी आहे जीअं वॾो अग्नीअ जो ॿरंदो हुजे का जेतिरो बि अंदरि कख हूंदा पन हूंदा गाहु हूंदो काठी हूंदी जली खाक थी वेंदी भस्म थी वेंदो अहिड़ी तरह ज्ञान जी वार्ता चाहे राम जी वार्ता उहा असांजे पापनि खे पूर्व जन्म जा कयल पाप बि ख़तमु थी वेंदा अॻिते हली भोगण वारा जनम में जेके पाप उहे बि ख़तमु थी वेंदा लेखो निवारजी वेंदो वॾी ताक़त वारी इहा कथा आहे चओ सतनाम। सभु तीरथ जी थे थी जाते कथा हरिय जी थे थी जाते सब तीरथ वासो ताते सब तीरथ वासो ताते हो रहे राम ते निर्वार जी मन राम रहे
छॾे वाणी बि वहिंवार जी मन कथा सुणिजे करतार जी मन कथा सुणिजे वहिंवार जी छॾे वाणी बि वहिंवार जी छॾे वाणी बि वहिंवार जी मन कथा सुणिजे मन कथा सुणिजे चओ सतनाम सतनाम साखी त जंहिंमें जहिड़ो चाह हूंदो आहे के नाम जपण खे महत्व वधीक ॾींदा आहिनि के सेवा खे महत्व ॾींदा आहिनि के वेही करे ध्यानु कंदा आहिनि किन जो वरी कथा में प्यारु हूंदो आहे किन जो लीला भॻवान जी रास लीला ॾिसंदा रहूं अलॻि अलॻि चाहना थींदी आहे मनुष्य जी असां तव्हांजी जंहिंमें बि मन लॻे असां तव्हांजो जे सत्संग में लॻे थो इहो सत्संग बि उत्तम आहे सत्संग वटां ई सभु मिलंदियूं आहिनि नाम जपण जो तरीक़ो बि गुरू बि मिलंदो राह रोशन थी वेंदी सभिनि जो मूल आहे सत्संग चओ सतनाम साखी त सत्संग आयो त सभु चीज़ां पंहिंजो पाण ई मिली वेंदियूं ऐं सभु तीर्थ हिते निवास कंदा आहिनि सत्संग जी एॾी वॾी महिमा आहे अॼु चाहे कुंभ जो मेलो आहे प्रयागराज ते तॾहिं बि जेको तव्हां वटि हिते सम्झो तीर्थ उहो तीर्थ राज करे मञियो आहे तीर्थनि जो गुरू आहे पुष्कर ऐं प्रयागराज जेको आहे तीर्थनि जो राजा मञियो वेंदो आहे हिते सभु हाज़िरी भरींदा आहिनि पर राजा बि ख़ुदि उहो तीर्थ राज बि वरी सत्संग जे अंदरि पहुचंदो आहे सतगुरु महाराजनि लिखियो सभु तीर्थ कनि वासो जाते रहे राम उते निर्वार उते राम जो रूप दर्शन असां तव्हां करणु चाहियूं त करे सघंदा आहियूं उन लाइ चओ ॿी सिट जो अंदरि कथा हरिय जी संत उचारन कथा हरिय जी संत उचारन पाण तरन ॿियन खे तारन पाण तरन ॿियन खे तारन ओ कहे टेऊं मां बलिहार जी कहे टेऊं मां बलिहार जी वाई बि वहिंवार जी छॾे वाई बि वहिंवार जी मन कथा सुणिजे करतार जी मन कथा सुणिजे करतार जी छॾे वाई बि वहिंवार जी छॾे वाई बि वहिंवार जी मन कथा सुणिजे मन कथा सुणिजे चओ सतनाम सतनाम साखी हिकु संत वटि अचे थो प्रेमी चए थो साईं ईअं वेठा आहियो अकेला चओ जय श्री तॾहिं संत ध्यानु धरींदे अखियूं ॿूटींदे चए थो प्यारा मां त अकेलो कोन आहियां पर हाणे मूंखे अकेलो करे छॾे चई मूंखे हाणे कीअं अकेलो हाणे ॿ ॼणा पाण थियासीं चई मां हिन वक़्तु भॻवान सां गॾु वेठो हुयुसि हाणे मूंखे उन्हीअ खां तूं अकेलो करे छॾियो हक़ीक़त में इहा ॻाल्हि आहे तो संसार सां असां तव्हांजो मेल मिलाप सुठो आहे पर हक़ीक़त आहे की असां वेही करके परमात्मा सां ॻाल्हियूं कयूं गीता वेही पढ़ूं रामायण वेही पढ़ूं भागवत वेही शांतीअ में एकांत में वेही परमात्मा सां तार जुड़ी पई हुजे प्रेम प्रकाश ग्रंथ पढ़ूं कंहिं महापुरुष जी वाणी पढ़ूं भॻवान जी वाणी भगवत गीता वेही पढ़ूं ॾिसो तव्हांजे अंदरि में उहो रोशनी जाॻंदी अंदरि मां विकार हटी वेंदा ऐं सभु ॿाहिरियों कष्ट काफ़ूर थी वेंदा हर प्रकार मन जे अंदरि ईअं महसूसु थींदो असां भॻवान सां वेठा आहियूं ऐं भॻवान सां ई ॻाल्हियूं करे रहिया आहियूं चओ सतनाम सां त इहो छा आहे तव्हां असांखे इहे संत महात्माउनि जी मुखारबिंद जी निकतल वाणी जेका आहे उहा श्रवण कंदासीं पाण बि तरंदासीं असांजे संग में ॿियो बि जेको ईंदो उहो बि पार थी वेंदो अहिड़ी कथा सां वार वार बलिहार वञिजे सतगुरु महाजन वॾनि जो नालो विझंदे हिन भॼन जे अंदरि लिखियो की कहे टियूं मां बलिहार उन जे मथां बलिहार वञा वार वार कथा अहिड़ी आहे
भगवान कथा जिते बि थिए थी उहा जॻह पवित्र लिखबी आहे। को महिलात खे कोई मथो न टेकींदो, पर हिन जे मंदर जे चाउट खे मथो टेकबो आहे। छो आहे त साॻी जॻह, पर हिन में मंदर में महाराज विराजमान रहनि था, भॻवानु अची विराजमान थिए थो, त उन जो महत्व वरी वधी थो वञे पियो। चओ सतनाम। हीअं सभु घर पवित्र आहिनि, पर जंहिं अॼु घर घर जे अंदरि मां ॾिसंदो आहियां घणे भाङे मंदरु लॻो पियो हूंदो आहे। इहा केॾी वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। घर घर जे अंदरि मंदरु हुजे, 5 मिंट 10 मिंट वेही करके सतगुरुनि जे मूर्तीअ जे अॻियां, भॻवान जे मूर्तीअ जे अॻियां ध्यानु कंदव, नाम जपींदव, तव्हांजा विघ्न कष्ट सभु दूरि थी वेंदा। बोल कृष्ण चंद्र भॻवान, बोल राजा रामचंद्र। अचो प्रेम सां हाणे वक़्त अनुसार पलव पायो, सभिनि जो थींदो, लायो सजायो गीत गुरूअ जा, पाण में प्यार प्रेम वधायो ऐं नफ़रत दूरि करे छॾियो कंहिंजे लाइ बि। ऐं गफ़लत न कयो, गेवारी न कयो, प्रमाद न कयो, आलस न कयो। कंहिं बि शुभ कार्य में जल्दी फटाफट तयारु थी वञो, दास खे पहुचंदे देरि थी वई। चओ सतनाम साखी, चओ जय श्री कृष्ण। सो माफ़ कंदा सभई। कंहिं बि सेवादारी खे तकलीफ़ थींदी हुजे किथे होटल में रहण जी या कार जी टैक्सीअ जी, उहा दास खे। कई वीचारा प्रेमी कल्ह पिया ओॾां सफ़ारीअ ते, चओ जय चई हुते सफ़ा थी वियासीं असां। सत्संग त छॾिजी वियो बाबा। मां चयो पोइ चऊं था मोटाए हल वापसि बाबा। चई ॾाढो ॾुखी आहे, त मोटण बि ॾुखी ॻाल्हि आहे। चओ सतनाम। त हुननि जा नेम टेम पंहिंजा आहिनि, पूरे टाइम ते खोलींदा आहिनि। मां